बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां घणे अरसे खां पोइ अॼु जेको आहे तक़रीबन हफ़्ते खां पोइ जेको आहे इहो 8 ॾींहं थी विया आहिनि वीडियो ठाहियां थी। उन ॾींहं खां पोइ एतिरा ॾींहं बसि कुझु मसरूफ़ियात जे करे या कुझु छुटियूं हुयूं, उन में जेको आहे थोरी सुस्ती ॾेखारीसीं। इंशाल्लाह इन सिलसिले खे वरी असां कंटिन्यू कंदासीं। ऐं इन जे लाइ मां जेको आहे सिंधी MCQs खयां आहिनि कुझु, जंहिंमें जेके आहिनि त उहे ॾाढा फ़ाइदेमंद साबित थींदा उन्हनि जे लाइ जेके सिंधी जी तयारी पिया कनि, उन्हनि जे लाइ जेके आहिनि त सब्जेक्ट स्पेशलिस्ट में या लेक्चरशिप में जंहिं अप्लाई कयो आहे या CSS में आहिनि, उन्हनि जे लाइ जेको आहे इहा ॾाढा अहम ऐं काराइता ऐं फ़ाइदेमंद साबित थींदा। हलूं था पहिरें MCQs जी तरफ़। पहिरियों MCQs आहे असांजो शाह लतीफ़ जो बैत अला ॾाही मथियां कहिड़ी सुरमीअ जी ज़बानी चयल आहे। ससी नूरी या इहो जेको आहे लीला जी ज़बानी चयल आहे। सवाल नंबर ॿियों आहे असांजो नानक यूसुफ जो कलाम कंहिं सहेड़ियो आहे। त इहो जेको आहे इन जो सही ऑप्शन आहे डॉक्टर तनवीर अब्बासी। सवाल नंबर टियों आहे सिंधी अलिफ़बे जी इर्तिका कंहिंजो किताबु आहे। त इहो जेको आहे अब्दुल करीम लगारी जो आहे। सवाल नंबर चौथों आहे सिंधी ॿोलीअ जो पस मंज़र कंहिंजो किताबु आहे। त इहो हिदायत प्रेम जो आहे। सवाल नंबर 5 आहे कादिर बख्श बैदल कहिड़ी सिन्फ़ जे करे मशहूरु आहे। त कादिर बख्श बैदल जेको आहे काफ़ी सिन्फ़ जे करे मशहूरु आहे। सवाल नंबर 6 आहे आईनो ऐं तस्वीर कंहिंजो किताबु आहे। त इहो ग़ुलाम रसूल कल्होड़ो जो आहे। सवाल नंबर 7 आहे रिसालो सिंधु कॾहिं जारी थियो। त इहो 1932 ईस्वी में जारी थियो। सवाल नंबर 8 आहे जा कुल केतिरा क़िस्म थियनि था। त उहे उन जा 5 क़िस्म थियनि था। सवाल नंबर 9 आहे अब्दुल कादिर जोणेजे जी आत्म कहाणी जो नालो छा आहे। त उन जो नालो आहे मुंहिंजी मुख़्तसर आत्म कहाणी। सवाल नंबर 10 आहे मलूकुल कलाम में कंहिंजो कलाम आहे। त उन में मखदूम मोहम्मद ज़मान लवारी वारे जो कलाम आहे। सवाल नंबर 11 आहे मेमन शाह इनायत रिज़वी जे रिसाले जा कुल केतिरा सुर आहिनि। त उहे जेके आहिनि 22 सुर आहिनि। सवाल नंबर असांजो 12 आहे देश जी माना आहे नंढो राग। त सानिट जी माना आहे नंढो राग। सवाल नंबर 13 आहे सभ खां पहिरियों गज़ल कंहिंजो मिले थो। त सभ खां पहिरियों गज़ल जेको आहे नूर मोहम्मद खस्ता जो मिले थो। सवाल नंबर 14 आहे सिंधी अदब जो तनक़ीदी इबियास कंहिंजो किताबु आहे। त इहो जेको आहे डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधीअ जो आहे। सवाल नंबर 15 आहे बादल ऐं बूंदूं कंहिंजो किताबु आहे। त इहो मोहम्मद ख़ान गनी जो किताबु आहे। इहे हुआ अॼु जा 15 सवाल MCQs जेके अहम हुआ मां जेके खयां आहिनि। उमेदु आहे त इन मां तव्हां लाभ हासिलु कंदव। ऐं हिकिड़ो मुंहिंजो नंढिड़ो अर्ज़ु आहे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे काइंडली सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी प्रेस कजो त जीअं हिक ॿिए सां जुड़िया रहूं। ओके, अल्लाह हाफ़िज़।